बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वॻियूं हेडलाइंस। जैकबाबाद में मिल्कियती तकरार तां बलूचिस्तान पुलिस जो अहलकार क़तल, हिकु ॼणो गिरफ़्तार। एयरपोर्ट थाने जी हद हक़बाहू पाड़े में मिल्कियती तकरार तां जवाबदार इलियास सूमरो पंहिंजे भाउ जे साले बलूचिस्तान पुलिस जे अहलकार नेमतुल्ला सूमरो खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो ऐं फ़रार थी वियो। इत्तला ते पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जितां वारिसनि हवाले कयो वियो। मक़तूल जे भाउ इनायतुल्ला सूमरो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त भाउ खे भेणवीह इसहाक़ लॾ खणाइण जे बहाने कोयटा खां घुराए क़तल करायो आहे। होॾां पुलिस मक़तूल जे साले खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकबाबाद में शरपसंदनि वाटर सप्लाई जे ट्रांसफार्मर खे गोलियूं हणी नाकारा बणाए छॾियो। 3 लख जी आबादी वारो शहर पाणी खां महरूम। यूएसएड पारां पीअण जे मिठे पाणी लाइ 2.5 अरब रुपयनि जी लागत सां ॾिनल वाटर सप्लाई स्कीम खे पाणी पहुचाइण लाइ खीरथर ते जोड़ियल तलाउनि ते लॻल 400 केवी जे 2 ट्रांसफार्मर खे अणसुञातल शरपसंदनि गोलियूं हणी नाकारा बणाए छॾियो आहे, जंहिं बाद शहरनि खे पाणी फराहमी जो अमल मुअत्तल थी वियो आहे। पुलिस मूजिबि शरपसंदनि जा पेरा न मिली सघिया आहिनि। पतो नाहे त केतिरा शरपसंद हुआ। वधीक जांच जारी आहे। एडमिनिस्ट्रेटर म्युनिसिपल कमेटी ज़ुल्फ़कार दाऊद पोटो जो चवणु हो त वाक़े बाबति एसएसपी ऐं डीसी खे आगाह करे छॾियो आहे। पाणी फराहम करण लाइ मुतबादिल तौरु जनरेटर जो बंदोबस्तु कयो पियो वञे। कंदकोट इंडस हाईवे ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर, नौजवान फौत। इंडस हाईवे ते चिमनी स्टॉप वटि तेज़ रफ़्तार ट्रॉलर जे टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार ॻोठ राजा खान बिजाराणी वासी बाबन मलिक फौत थी वियो। इत्तला ते पुलिस पहुची ड्राइवर खे गिरफ़्तार करे फौती जो मर्द ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले करे छॾियो। बख्शापुर वेझो इंडस हाईवे तां औरत जो गोलियूं लॻल लाश हथ। इंडस हाईवे ते काठी पुल वटि लाश हथ अचण वारी इत्तला ते हद जी पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी कश्मोर मुंतक़िल करे छॾियो, जिते औरत जी सुञाणप 32 वरनि जी बख़्तावर डोमकी तौरु थी आहे। पुलिस मूजिबि औरत बख्शापुर लॻ गंडेर जी रवासिण आहे, खेसि कारे इल्ज़ाम हेठि क़तल कयो वियो आहे। जैकबाबाद में सरसों ऐं हेल्पेज पारां बुज़ुर्ग शहरनि जे हक़नि बाबति सहाफ़ियुनि लाइ वर्कशॉप करायो वियो। वर्कशॉप में सहूलतकारनि मुख़्तियार कफरी, साहिबा भुट्टो, अब्दुल समी उनड़, नाहिद बिरोही, माजिद बंगलानी ऐं ॿियनि चयो त मीडिया इंसानी हक़नि लाइ आवाज़ उथारींदो रहे थो, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पोढ़नि माण्हुनि जे हक़नि लाइ सिंध सरकार पारां साल 2016 में पास कयल बिल ते अमल कराइण लाइ मीडिया अहम किरदार अदा करे सघे थो ऐं वर्कशॉप जो मक़सदु ई बुज़ुर्गनि बाबति जोड़ियल कानून ते अमल ऐं हथी वठाइण आहे। जैकबाबाद में अवामी तहरीक पारां रसूल बख्श पलेजो जी 91वीं सालगिरह मल्हाई वई। अवामी तहरीक जे बानी रहबर सिंध जे क़ौमी अॻवान लेखक ऐं स्कॉलर रसूल बख्श पलेजो जी 91वीं सालगिरह जैकबाबाद में केक काटे मल्हाई वई। इन मौक़े ते अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी मेहरान सिंधी, इरशाद नूनारी, कामरेड ताज जखरानी, एडवोकेट हमीद गोपांग, नज़ीर अहमद बफ़ड़ ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त रसूल बख्श पलीजो पंहिंजे फ़िक्र, फ़लसफ़े ऐं शानदार अमली जिद्दोजहद करे सिंधी अवाम जे गॾियल क़ौमी रहबर जी हैसियत माणे वरिती आहे। पलीजो उत्तर सिंध में शुरू कयल क़बाइली दहशतगर्दी, जिरगन, कारोकारी ऐं संग छटिन वारनि औरत दुश्मन अमलनि खे ललकारियो ऐं जिरगाई सरदारनि खे दहशतगर्द ऐं सिंध दुश्मन करार ॾिनो। हुननि चयो त पलीजो सिंध जी क़ौमी तहरीक में जदीद बुनियाद ते वतन दोस्ती ऐं क़ौम परस्ती जो बुनियाद विझी क़ौमी तहरीक खे सिंध जे हारी ऐं मज़दूरनि जी तबक़ाती जिद्दोजहद सां ॻंढे सिंधी औरतनि खे सिंधियाणी तहरीक जहिड़ी इनक़लाबी तंज़ीम जो तारीख़ी तोहफ़ो ॾेई वियो आहे। बाहू खोसो में चोरी दौरान 2 मुबैना चोर सोगा। पुलिस हवाले बाहू खोसो थाने जी हद ॻोठ मांझी गिशकोरी में चोर हिकु ॻोठाणे जे घर में चोरी जे इरादे सां घिड़िया त भाॻिया सुजाग थी पिया ऐं मुबैना चोरनि यूसुफ नसीराणी ऐं ज़ुल्फ़िकार कंडराणी खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो, जन ख़िलाफ़ पुलिस केस पिणु दाख़िल करे छॾियो आहे। गढ़ी असन में रोलू कुतनि जो आज़ार। दौड़ शहर में मौचको कम कंदड़ गूंगे शख़्स खे कुतनि ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी अब्दुल कादिर खोसो खे रूरल हेल्थ सेंटर गढ़ी असन मुंतक़िल कयो वियो। अदालती हुक्मनि बावजूदि गढ़ी असन में 10 खां वधीक यूसीज़ में कुता मार मुहिम शुरू न थी सघी आहे। हिरिया रोड ऐं ठठे में बदमनी चोट चढ़ियल। अणसुञातल चोर मोबाइलनि जो दुकान भञी सामान चोराए विया। हिरिया रोड में अणसुञातल चोर मोबाइलनि जो दुकान तोड़े लखें रुपयनि जो सामान बुहारे विया। मुतासिर दुकानदार साजिद मलिक दाहींदे चयो त दुकान मां चोर लखें रुपया कैश ऐं मोबाइल जो सामान चोरी करे विया आहिनि। पुलिस का बि मदद न करे रही आहे। एसएसपी खे अपील आहे त चोरी वापसि कराई वञे। ओॾां ठठे में बि अणसुञातल चोरनि मोबाइलनि जो दुकान तोड़े 100 खां वधीक मोबाइल फ़ोन, 90 यूएसबीज़ ऐं ॿियो सामान चोरी करे फ़रार थी विया। मुतासिर सैयद लतीफ़ शाह दाहींदे चयो त 3 लख रुपयनि जी चोरी थी वई आहे। सोमोरी चौकी तां न्याज़ शहर जी बदरीबाद इलाइक़े में बदमनी वधी वई आहे। कंदकोट में कच्चे वासी जो घर ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ हाजी खान शहर वासी मोहब्बत शहर पंहिंजी औरतनि ऐं मासूम ॿारनि सां कंदकोट प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दायो आहे त हथियारबंदनि ज़ुल्फ़कार शहर, माशूक शहर, मजीद शहर, ग़ालिब शहर ऐं ॿियनि 17 ॾींहं अॻु घरां कढी घर ऐं चौपायो माल पंहिंजे कब्ज़े हेठि आणे मुख्य ॿारनि समेत कढी छॾियो आहे। झैलपुर थाणे जो वॾो मुंशी अब्दुल गनी बिजाराणी मुखालिफ़नि खां रिश्वत वठी कार्रवाई न करे रहियो आहे। एसएसपी खे अपील आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे घर ख़ाली करायो वञे।
हाला में औरत जो ढेर पुलिस एहलकार खिलाफ पुट समेत एहतजाज। ज़री बैंक लग रहंदड़ परवीन कुंभार ऐं करीम बख्श कुंभार हाला थाने ते साफ़ नाडो एहतजाज कंदे चयो आहे त पंहिंजे ढेर पुलिस एहलकार खुदा बख्श खां 8.5 लाख रुपयनि में जगह ख़रीद कई, जंहिंजो कब्ज़ो घुरण ते हुन पुलिस जी मदद सां चढ़ाई करे औरतनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कयो, जेके हिन वक़्त सिविल अस्पताल हैदराबाद में ज़ेर इलाज आहिनि। पुलिस संदनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार न आहे। IG सिंध खे अपील आहे त मुंहिंजी मदद कई वञे। ऐं बिजली जे मरम्मती कम सबब सुल्तानकोट जी 21 खां 30 जनवरी ताईं बिजली बंद रहंदी। सुल्तानकोट ओल्ड ऐं सुल्तानकोट न्यू फीडर्स से खंभनि जी तब्दीली ऐं तारनि जी विछाई सबब 21 जनवरी खां 30 जनवरी ताईं रोज़ानो सुबुह 9 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिजली बंद कई वेंदी। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnews.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।